अस्सलाम दोस्तों, अॼु असां सां मौजूदु आहे SHO भाई खान का असां राजपर असांजी जेकी बिरादरी आहे उन वाले साईं जी माशाल्लाह तमामु हिकिड़ी सुठी मोहबत आहे बिरादरी साईं असां सां माना सुठो तावन बि कंदो आहे SHO साहिबु। सो वधीक असां थोरो SHO साहिब खां पुछंदासीं साईं छा आहे चवनि। अच्छा, बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोहम्मद रमज़ान राजपर साहिबु जेको आहे पंहिंजे क़ौम जे लाइ हिकिड़ो चैनल बि स्टार्ट कयो आहे ऐं असां इहो ई हर क़ौम खे अर्ज़ु था कयूं त जीअं राजपर क़ौम असांजे लाइ सुठी साबित पाण में ॿधी एको आहे, अहिड़ी तरह हर क़ौमूं बि अहिड़ी तरह पाण में हिकिड़ी एको ॿधी करनि ऐं यूनियन करनि ऐं पंहिंजी हिक ॿिए सपोर्ट करनि। छो जो उन में काफ़ी माण्हू ग़रीब बि हुजनि था, अमीर बि हुजनि था, उहो सपोर्ट सां सभु माण्हू जी मदद थी वञे थी। असां राजपर बिरादरी जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं जेको मुंहिंजो मोहम्मद रमज़ान पाण अची वियो आहे थाणे ते, जेको आहे शुक्रानो अदा करे हुन पंहिंजो असां सां सुख में गॾु रहियो आहे ऐं ॾाढो सुठो इंसानु आहे। असां ॿियनि खे बि इहा हिदायत कंदा त ॿियूं क़ौमूं बि अहिड़ी तरह जी राजपर क़ौम में यूनियन आहे ॿधी आहे, अहिड़ी तरह हू बि पंहिंजी एको ॿधी करे हिक ॿिए जी मदद कनि।